जे हिलाली कोट महबूब अगवार साईं ज़ैन शाह साहब के इत्माम चने की तरफ से मुखातिब थे। साईं ज़ैन शाह साहब ये बंद कराया ये बंद कराया हुआ सर स्टेज ते वेठल साईं रोशन जा उम्मीदवार साथियों ऐं खानोट जा शहर जा रहवासियों अस्सलाम वालेकुम जी सी अॼु हिते अचणु इलेक्शन जो वोट घुरण वोट तव्हां जंहिं नमूने सां दरबार कई ऐं ख़ुशूसन जॾहिं आयुसि अक्टूबर में इन कंदीअ सां जेल मां मोटियो पिया हुअसि जंहिं नमूने सां तव्हां मोहबत ऐं इस्तक़बाल कया यकीनन ॻाल्हियूं थी वयूं आहिनि वोट ज़मीर ते ॾियणो आहे पंहिंजे अंदरि जे आवाज़ ते ॾियणो आहे अमानतदार खे ॾियणो आहे उन अमानतदार खे हिन वक़्त में खोड़ इलेक्शन्स वग़ैरह अचनि पियूं तव्हांजे इलाइक़े मां क़ौमी असेंबली जा मेंबर सूबाई असेंबली जा मेंबर हेठी लेवल ते त दोस्तनि चङे नमूने सां ॻाल्हायो त हीअ खानोट जी यूनियन काउंसिल अमानतदारनि वटि न हुई पर उन में ख़यानतदारनि वटि हुई जेके बेईमानी करे तव्हांजूं बुनियादी सर्टिफिकेट्स ते बि ठगी कंदा या माण्हुनि खे फुरींदा पर ही जेके मथे विया आहिनि जंहिंमें सूबे में या क़ौमी असेंबलीअ में हिननि पोयनि 14 सालनि में जेको वयो वापिरियो आहे जेके उम्मीदवार आया आहिनि उनजो इहो हो जेको दोस्तनि ॻाल्हायो या हक नवाज़ तव्हांखे शाइरीअ में हिकिड़े सुहिणे अंदाज़ में सॼियूं ॻाल्हियूं ॿुधायूं इहो सभु धंधो हिननि कयो आहे 14 सालनि में सिंध जूं सामूंडी पट्टी जो विकिरो करे गैर मुल्की आबाद करण जो अफ़गानी चाइनीज़ ॿियनि खे आबाद करण जूं रिथाऊं ऐं उन ते धंधो करण जो इब्राहिम हज़रीअ खां वठी सॼी सामूंडी पट्टी 270 किलोमीटरनि खे इहो धंधो कयो पियो आहे उते 8 लख जेके 100 सालनि खां मरा रहनि था उन्हनि खे उते लॾाइण जो सिलसिलो जारी आहे ही कोहिस्तान जी पट्टी जेका मलीर खां शुरू थिए थी उन ते ही सभु कारोबार ऐं धंधो पिया कनि ऐं शख़्सी मफ़ाद में दारिया आबाद करे ऐं हू सिर्फ़ हिननि खे 5 रुपया मिलनि था करोड़पति अरबपति थी था वञनि पर मजमूई तौर ते सिंध खे अक़लियतम तब्दील करे ऐं सिंध खे विराए ऐं ही तबाह बर्बाद करण जा सांभा पिया कनि इहा आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो क़ौमी लेवल ते चहिरो क़ौमी असेंबलीअ में वञनि था या सूबाई असेंबलीअ में वञनि था तव्हां त को मीडिया में हुननि को न ॾिठो हूंदो त हिन सॼे हिन वतन जे मामलनि में पाणीअ जो मामिलो हुजे वसीलनि जो मामिलो हुजे उनखे बचाइण जे मामले में किथे न तव्हां हुनखे ॾिसंदो पर जेकॾहिं हुननि को चङो कमु कयो बि हुजे त अची ॿुधाईनि असांखे यानी जेको दोस्त चयो मजमूई तौर ते हुननि जो क़ौमी असेंबलीअ में वञणु सूबाई असेंबलीअ में वञणु ख़ुदि गर्ज़ बेईमान ऐं गद्दार जे ज़िमरे में अचे थो जेको हू वञी धंधो कनि था जंहिंखे हितां जे माण्हुनि वोट ॾेई अमानत पंहिंजे हवाले कई त हू अमानत जा रखवाला हुननि जा चङा मुड़ुस आहिनि उनजे करे असां त पिया वाजाईंदा आहियूं त मुल्क जो कानून मुल्क जा इदारा मुल्क जूं कोर्टूं हिननि खे एहतिसाब करे हिननि हरामखोरनि देशद्रोहिनि वतन दुश्मननि ख़ुदि गर्ज़ टोलनि जेके ज़रदारी माफ़िया खां वठी हेठि ताईं जेके हलनि पिया जेके मुल्क खे लुटे मुल्क जो खज़ानो इस्लामाबाद में तबाह कयो अथनि ऐं मुल्क पिनंदो हुजे सिंध जे बजट जो 70% खायो वञनि ॿियो जेको कमु कनि उहो गैर मयारी जेको 20 साल रोड हलणु घुरिजे उहो 1.5 साल नथो हले
अहिड़े क़िस्म जी यानी उन खां सवा सिंध खे विकिरो करणु इन धंधे ते लॻियल आहे। उन करे क़ौमी सुवाल जे हिसाब सां पंहिंजे वतन जे मुल्क जे हिसाब सां त ही मनफ़ी किरदार आहिनि, पर हितां मक़ामी सतह ते बि जेको हुननि जो राज निकिरे थो। आऊं कुझु ॾींहंनि खां 4-5 ॾींहंनि खां हिते आहियां तव्हांजे मांझनि तलके में, लकीअ खां वठी हेसि ताईं आयो आहियां। ऐं पुछंदो अचां पियो छो त मूंखे आऊं घणो रहंदो आहियां सकरनि तव्हांखे ख़बर हूंदी नवाबशाह में वरी कंदीअ ते अक्सर तौर ते उन्हनि 4 बेमान कामोरा ऐं 4 ठेकेदार पैदा कया अथनि। जेको लकीअ में तव्हांखे नज़र ईंदो, किथे छछरनि में नज़र ईंदो, तव्हांखे जामचोरे में नज़र ईंदो। अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा 4 पैदागीर माण्हू पैदा कया अथनि। उन्हनि वटि हेठि 40 पालतू हिकिड़ा माण्हू बीहारिया आहिनि जेके बेईमानी ऐं हरामखोरी जे राज खे ऐं सिंध दुश्मन राज खे बरक़रार रखणु चाहिनि था। असां इन पाकिस्तान पीपुल्स पार्टी ज़रदारी माफ़िया जे मुल्क जी तबाही करणु, सिंध दुश्मनी करणु जे हर महाज़ ते हिननि ऐवाननि में न हूंदे बि हर जाइ ते मुक़ाबिल थिया आहियूं। ओ सिंध जी सामूंडी पट्टी हुजे, दरिया विकिणणु हुजे, ज़मीनूं विकिणणु हुजे, या कंहिं ज़ालिम कंहिं मज़लूम जे ॿनिनि ते कब्ज़ा कनि, असां हर महाज़ ते हुनजो मुक़ाबिलो कयो आहे। असीं तव्हांखे इहो चवण आया आहियूं त ॿियनि में आसिरो न रखो। इहो ॾिसो त हाणे इस्लामाबाद में छा थो थिए, मथां को नओं माण्हू ईंदो अची असांखे बचाईंदो, पंहिंजे वतन खे तव्हांखे तव्हां पाण बचाईंदो। ऐं उहा इन ज़रिए आहे इस्लामाबाद खे सुधारण था चाहियो। क़ौमी असेंबली जो कंहिं मोबे वतन माण्हूअ खे, कंहिं ईमानदार माण्हूअ जे हवाले पंहिंजो वोट करियो। सूबे जे मामलनि खे दुरुस्त था करणु चाहियो, सूबाई असेंबली जे मेंबर खे, कंहिं अमानतदार खे पंहिंजो वोट ॾियो। ऐं जेकॾहिं इहो सॼो कीअं थी सघंदो, माण्हुनि खे यकीन नथो थिए, छो त अॻे ठॻीअ ते घाह ते करे ऐं इलेक्शन मैनेज करे था वञनि। यार इहो थींदो कोन, इहो थींदो ईअं पाण हेठि माण्हू जेके हुननि जे कारगुज़ारनि खां हाणे उन्हनि ग़लति कमनि खे जेके ज़ाहिर थी चुकियूं आहिनि उनजो एहतिसाब करियूं। हीअ अमानत जेका तव्हांखे वोट जी ॾिनी वई आहे इनखे दुरुस्त इस्तेमालु करियूं। उन करे ही असांजो ही बुनियाद यूनियन काउंसिल में सियासी यूनिट, नंढे में नंढो यूनिट जेको आहे सो यूनियन काउंसिल हूंदी आहे। उन खां पोइ सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबली। हितां बुनियादी तौर ते पहिरीं मांझनि तलके मां, परियां जामचोरो या कोटड़ी तलको ऐं बुला खान, ऐं परीहं वेंदुसि घणो करे बुला खान वेंदुसि, मथे दोस्तनि जा प्रोग्राम रखियल आहिनि। हेठां खां बेमान ठॻ जेके हुननि जा नंढा छाड़ता आहिनि उन्हनि खे हितां सफ़ाई करियो ऐं पंहिंजे ही बेमाननि खां पाक करियो पंहिंजी धरती ऐं पंहिंजे यूनियन काउंसिलूं साफ़ करियो। इन्हनि यूनियन काउंसिल में अवामी नुमाइंदगी अमानतदारनि खे ॾियो, असांजे दोस्तनि खे ॾियो। इन बुनियाद ते पाण सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबली बि इंशाअल्लाह ईंदड़ साल हिन खे दूर करे हितां फ़ारिग कंदासीं। अचण खां पोइ तव्हांखे तस्वीर अमीर अली तफ़सीली ॿुधाई, ऐं मथे यूनियन काउंसिल जी नथो चवां, पर ही तव्हांजूं जेके 3 यूनियन काउंसिलूं गॾियूं हलनि पियूं। ऐं टियों ॾींहुं आयोसि, हिकिड़ी उताक तां वेही वरी ॿी उताक ते वञा त चई न सही इहा ॿी यूनियन काउंसिल आहे। पर अमलनि लाखड़ा हुजे, खानोट हुजे या बुढ़ापुर हुजे, सभु यूनियन काउंसिल उनड़पुर सभु गॾियूं पियूं आहिनि। इन में माहौल माण्हू हितां जा तब्दीली चाहिनि था, बहितरी चाहिनि था। ऐं सिंध वतननि खे, वतन दोस्त माण्हुनि खे सिंध पार्टी जामचोरो इत्तेहाद इन्हनि जे गॾियल पैनल इंतहाई मज़बूत शक्ल में ज़ाहिर थियो आहे। तव्हां इन्हनि खे कामयाबु करे ऐं हितां अॻिते मोकिलियो। इंशाअल्लाह ईअं सिंध जी सफ़ाई कंदासूं। बाक़ी तव्हांजो ही वोट जेको तव्हां हिननि यूनियन काउंसिल जे मेंबरनि खे ॾींदो, उहो बि असांजी ताक़त आहे, उहो बि असांजी ताक़त आहे। इन जे बुनियाद ते बि जेसीं असेंबलियूं अचनि, जे साल में अञा के सिंध दुश्मन फ़ैसिला कनि था, इन बुनियाद ते सिंध जे घोटकी में कनि या जैकबाद में कनि या कराची में सिंध दुश्मनी कनि, हर जाइ ते क़ौमी कारकुन ऐं असीं भरपूर हुन सां मज़ाहिमत करे हुनजा ग़लति
मनसूबा नाकाम कंदासीं इंशाअल्लाह तव्हांजी ताक़त ॾिसो उन करे तव्हां हिते इंतज़ारु कयो तव्हां दोस्तनि खे वरी चऊं था वञो रहियल दोस्तनि खे वञी चओ जेके ज़ाती लालच के तव्हांजो माइट हूंदो को सौट हूंदो को भाइर हूंदो को पाड़ेसरी हूंदो कंहिं ज़ाती मफ़ाद जे चकर में या कंहिं ज़ाती आसरे में हलियो वियो आहे या अञा आसरो रखियो वेठो आहे उन्हनि खे चओ त हीउ ज़ात लाइ वोट न आहे हीउ सॼे मुआशिरे खे दुरुस्त करण लाइ वोट आहे अचो ऐं हिननि 5 ॾींहंनि में बि माण्हू अञा मोटायो त जीअं हितां 80-90 सैकड़ो वोट खणी तव्हां कामयाबु थियो महिरबानी जी